वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां शुगर मिलनि जी पीढ़ाई 15 नवंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर हुसैन जी सदारत हेठि शुगर एडवाइज़री बोर्ड जो इजलास थियो। वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर जो चवणु आहे त 15 नवंबर खां क्रेशिंग सीज़न शुरू करण जो फ़ैसिलो सूबनि ऐं पासमा सां मुशावरत खां पोइ कयो वियो आहे। हुन चयो त जेका शुगर मिल्स मुक़रर तारीख़ ते पीढ़ाई शुरू न कंदी उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु हो त हारियुनि खे बक़ायाउनि जी अदायगी पीढ़ाई शुरू थियण खां अॻु यकीनी बणाई वञे। हीअ अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां शुगर मिलनि जी पीढ़ाई 15 नवंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां शुगर मिलनि जी पीढ़ाई 15 नवंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर हुसैन जी सदारत हेठि शुगर एडवाइज़री बोर्ड जो इजलास थियो। वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर जो चवणु आहे त 15 नवंबर खां क्रेशिंग सीज़न शुरू करण जो फ़ैसिलो सूबनि ऐं पासमा सां मुशावरत खां पोइ कयो वियो आहे। हुन चयो त जेका शुगर मिल्स मुक़रर तारीख़ ते पीढ़ाई शुरू न कंदी उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त हारियुनि खे बक़ायनि जी अदायगी पीढ़ाई शुरू थियण खां अॻु यकीनी बणाई वञे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां शुगर मिलनि जी पीढ़ाई 15 नवंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हीअ अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां शुगर मिलनि जी पीढ़ाई 15 नवंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर हुसैन जी सदारत हेठि शुगर एडवाइज़री बोर्ड जो इजलास थियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर जो चवणु आहे त 15 नवंबर खां क्रेशिंग सीज़न शुरू करण जो फ़ैसिलो सूबनि ऐं पासमा सां मुशावरत खां पोइ कयो वियो आहे। हीअ आम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। अवांखे हिकु भेरो ॿीहर आगाही ॾींदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां शुगर मिलनि जी पीढ़ाई 15 नवंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इन हवाले सां वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर हुसैन जी सदारत हेठि शुगर एडवाइज़री बोर्ड जो इजलास थियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर जो चवणु आहे त 15 नवंबर खां क्रेशिंग सीज़न शुरू करण जो फ़ैसिलो सूबनि ऐं पासमा सां मुशावरत खां पोइ कयो वियो आहे। हुन चयो त जेका शुगर मिल्स मुक़रर तारीख़ ते पीढ़ाई शुरू न कंदी इन हवाले सां कार्रवाई थींदी। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां शुगर मिलनि जी पीढ़ाई 15 नवंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। आम इजलास थियो आहे। इन हवाले सां नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां शुगर मिलनि जी पीढ़ाई 15 नवंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर हुसैन जी सदारत हेठि शुगर एडवाइज़री बोर्ड जो इजलास थियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर जो चवणु आहे त 15 नवंबर खां क्रेशिंग सीज़न शुरू करण जो फ़ैसिलो सूबनि ऐं पासमा सां मुशावरत खां पोइ कयो वियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां शुगर मिलनि जी पीढ़ाई 15 नवंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां शुगर मिलनि जी पीढ़ाई 15 नवंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां शुगर मिलनि जी पीढ़ाई 15 नवंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर हुसैन जी सदारत हेठि शुगर एडवाइज़री बोर्ड जो इजलास थियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर जो चवणु आहे त 15 नवंबर खां क्रेशिंग सीज़न शुरू करण जो फ़ैसिलो सूबनि ऐं पासमा सां मुशावरत खां पोइ कयो वियो आहे। हुन चयो त जेका शुगर मिल्स मुक़रर तारीख़ ते पीढ़ाई शुरू न कंदी
इन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त हारनि खे बक़ायनि जी अदायगी पीढ़ाई शुरू थियण खां अॻु यकीनी बणाई वञे। इजलास थियो आहे। इन हवाले सां नाज़रीन अवां खे अपडेट कंदा पिया हलूं। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां शुगर मिलनि जी पीढ़ाई 15 नवंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां शुगर मिलनि जी पीढ़ाई 15 नवंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर हुसैन जी सदारत हेठि शुगर एडवाइज़री बोर्ड जो इजलास थियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर जो चवणु आहे त 15 नवंबर खां क्रेशिंग सीज़न शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां शुगर मिलनि जी पीढ़ाई 15 नवंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे आबादगार अॻवान ज़ाहिद भुरगड़ी। ज़ाहिद साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ज़ाहिद साहब, वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां शुगर मिलनि जी पीढ़ाई 15 नवंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कीअं पिया ॾिसो इन फ़ैसिले खे ऐं तव्हां सम्झो था त इन फ़ैसिले ते अमल थींदो? सभिनी खां पहिरीं ॻाल्हि आहे त आउं आबादगार अॻवान आहियां या न आहियां, पर आउं जनरल सेक्रेटरी आहियां ऐवान ज़राअत सिंध जो। सो ऐवान ज़राअत सिंध जे जनरल सेक्रेटरी जे हिसाब सां अॼु जेका शुगर एडवाइज़री बोर्ड जी मीटिंग थी इस्लामाबाद में, उहा राना तनवीर अहमद जेको आहे मिनिस्टर ऑफ इंडस्ट्रीज़ ऐं प्रोडक्शन ऐं मनफाल फूड सिक्योरिटी जे मिनिस्टर जी सदारत में थी, जंहिंमें पासवान जा सभु नुमाइंदा हुआ, जंहिंमें सेठ अहमद भावानी हो, चौधरी ज़का अशरफ हो, ताराचंद ईसराणी ऐं ॿिया अनेक जेके मालिक आहे शुगर मिलुनि जा, उहे बि हिन मीटिंग में शरीक आहे। ऐं पाकिस्तान जे आबादगारनि जी तरफ़ां आउं ज़ाहिद भुरगड़ी जनरल सेक्रेटरी ऐवान ज़राअत सिंध बि हिन मीटिंग में मौजूदु हुउसि। इन में SBR जा नुमाइंदा, फेडरल सेक्रेटरी ऐं केन कमिश्नर सभु हिन मीटिंग में मौजूदु आहे। जॾहिं मीटिंग शुरू थी त मिल वारनि जो मौक़फ़ हो त असां मिलूं जेके आहिनि से 25 नवंबर खां शुरू कयूं ऐं किन जो ख़्यालु हो त 1 डिसेंबर खां शुरू कयूं। जॾहिं त मूं हुते आबादगारनि जो मौक़फ़ इहो रखियो त हींअर जेको आहे सो कणक जी पोखाई जो सीज़न आहे। जेकॾहिं मिलूं टाइम सिर हली वयूं त बनियूं ख़ाली थी वेंदियूं, उन में कणक जी पोखी थी वेंदी। 15 नवंबर खां पोइ जेकॾहिं मिलूं हलनि थियूं त बनियूं ख़ाली कोन थींदियूं ऐं कणक जी पोखी कोन थींदी। अॻे ई मुल्क में जेको आहे सो कणक जो बाइकाट जो फ़ैसिलो थियल आहे। राणा तनवीर खे मूं चयो साईं तव्हां महिरबानी करे जेको आहे सो मिलुनि खे 15 तारीख़ ते हलायो। उन खां पोइ जेको आहे सो हिननि मुतालबा रखिया शुगर मिल वारनि त साईं पोर्टल में जेको आहे जॾहिं खां खंडु इम्पोर्टेड आई आहे ॿाहिरां असांखे तव्हां विकण जी परमिशन FBR नथी ॾिए। उन जे लाइ राणा तनवीर हिननि खे चयो त बाबा खंडु तव्हां हाणे ओपनली विकिणी सघो था। त हिननि फ़ैसिलो इहो हिननि खां पुछनि त हिननि चयो त 81,000 टन खंडु असां वटि पई आहे सिंध में। त मिनिस्टर चयो त इहा त 10 ॾींहंनि जी खंडु बि पूरी कोन्हे, त पोइ त तव्हांखे मिलूं फौरी हलाइणु खपनि। हुननि चयो साईं बोला 12 जेका खंडु आई आहे उहा, हुननि चयो उहा 12 जेका खंडु आई आहे उहा असां गवर्नमेंट पाण वटि रखंदी, असां उहा खंडु जेका आहे असां मार्केट में कोन हलाईंदासीं। उन खां पोइ इहो फ़ैसिलो थियो त खंडु जो रेट जेको आहे उहो हिन साल 172 खां 173 रुपया एक्स मिल हूंदो ऐं ॿाहिरि जेको आहे मंडी में 177 रुपया रेट हूंदो। उन खां पोइ जेको आहे सो मिनिस्टर खे वरी तवजो ॾियारी, पुछो साईं तव्हां केन कमिश्नर सभु वेठा आहिनि, इन्हनि खे ऑर्डर कयो त 15 तारीख़ जो नोटिफिकेशन जारी कनि। उन खां पोइ आख़िरी में फ़ैसिलो इहो थियो मिल मालिकनि जी मौजूदगी में त 15 तारीख़ ते नवंबर जी 15 तारीख़ ते सभु शुगर मिलूं हलंदियूं ऐं जेका बि शुगर मिल 15 तारीख़ खां क्रेशिंग शुरू कोन कंदी उन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। उन खां पोइ जेको आहे त मिलुनि सभिनी चयो त असां 15 तारीख़ ते हलाईंदासीं, हिकिड़ो अधु ॾींहुं हेठि मथे थी वेंदो। मिनिस्टर चयो हिकिड़ो अधु ॾींहुं बि न, तव्हां 15 तारीख़ ते मिलूं हलायो ताकी बनी ख़ाली थिए ऐं आबादगार जेके आहे सो कणक जी पोखी करे सघनि। तो इन मीटिंग में आउं पाण जेको आहे सो शामिल हुउसि ऐं उन जा मूं तव्हांखे फुटेज बि मोकिलिया आहिनि
ऐं मिल वारनि खे रुगो बदमाशी हुई, हिन जी मर्ज़ी त थोरी देरि कयूं जीअं आबादगारनि जो जेको आहे सो उन्हनि ते प्रेशर पवे ऐं कणक जी पोखी उन्हनि जी हली वञे। बहरहाल उन में आबादगार कामयाबु थिया, ही कामयाबु कोन थी सघिया। इंशाअल्लाह मिलूं जेके आहिनि से 15 तारीख़ ते हलंदियूं ऐं जेका बि मिल 15 तारीख़ ते कोन हलंदी उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कई। त अवां सम्झो था त जेकॾहिं का मिल नथी हले 15 तारीख़ खां पोइ त उन ख़िलाफ़ जेका कार्रवाई थींदी? साईं मुंहिंजे अंदाज़े जे मुताबिक़ जेको मिनिस्टर जो रवैयो हो ऐं जहिड़े नमूने सां हुन सभिनी चइनी केन कमिश्नर जेके आहिनि सिंध पंजाब उन्हनि खे चयो तव्हां सुभाणे नोटिफिकेशन कढी छॾियो मिल हलाइण जो 15 तारीख़ ते। पोइ नोटिफिकेशन जेकॾहिं गवर्नमेंट जो निकिरी थो वञे पोइ जेकॾहिं का मिल नथी हले त आउं सम्झां थो पोइ कार्रवाई थींदी। ऐं ॿियो नालनि जो कोई जवाब बि कोन्हे जॾहिं खंडी कोन्हे। 176 177 रुपया रेट आहे त मिलूं छो कोन हलंदियूं? पोइ साल ते हेॾी महिल 120 रुपया खंड जो रेट हो, हींअर ते 177 रुपया खंड जो रेट आहे। हींअर त मुंहिंजूं ई मुंहिंजूं मिल वारनि जूं ही मिली थोरी बदमाशी हुई जेका हिन जी टैक्टिस हुई त कंहिं नमूने सां असां जेको आहे सो डिले कयूं मिलुनि खे ताकी आबादगारनि ते थोरो प्रेशर पवे ऐं हू जेको आहे सो कम त असांखे यकदमि ओने कोने रेटनि में ॾेई छॾीनि। ॿी का ॻाल्हि कोन्हे, मिलूं बिल्कुलु हलंदियूं ऐं इंशाअल्लाह 15 तारीख़ ते हलंदियूं। ठीकु आहे ज़ाहिद साहब, वॾी महिरबानी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण जे लाइ।